नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में खबर ॾींदा हलूं तो सुल्तानपुर के पनो आकल में 1 महीनो अॻु मस्जिद की छित ते बदफैली बाद बेदर्दी से कत्ल कयल मासूम शागिर्द आफाक वागो के वारसनि सां ताज़ियत लाइ अपोजिशन लीडर सिंध असेंबली हलीम आदिल शेख संदसि ॻोठ जलालुद्दीन वागो पहुतो, जिते इन मक़तूल नींगर के वारसनि सां फातिहा ख़्वानी कई है। वाक़े जा पिण तफ़सील मालूम कया। इन मौके ते इन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध में लाक़ानूनियत उरूज ते पहुची चुकी है। मासूम ॿारनि सां ज़्यादतियुनि ऐं क़त्ल जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि, पर सिंध पुलिस पीपी जी सियासी लीडरनि जे कमदारनि वारो किरदारु अदा कंदे पंहिंजे सियासी लीडरनि ऐं भूतारनि खे ख़ुशि करण में पूरी है। ख़ासि करे सखर पुलिस मज़लूमनि जो सहारो ऐं अवाम खे तहफ़ुज़ ॾियण बजाए वॾनि सियासी लीडरनि जे इशारनि ते हले थी। हितां जे इलाइक़े वासियुनि ऐं कलम धड़नि खे कूड़ा केस दाख़िल करे हरासा करे रहिया आहिनि। सालिया पट जे सहाफ़ी अजय खे हक़ सच लिखण ते क़त्ल कयो वियो। अहिड़ी रीति सिंध अंदरि मूंखे बि हक़ सच चवण ते कूड़नि केसनि में पिण फासायो वियो। हिते लाक़ानूनियत ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे, पर असां इन्हनि खे वधीक बर्दाश्त न कंदासीं। पीटीआई अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ सिंध असेंबली में कानून साज़ी करण लाइ जदोजहद करे रही है, पर कुछ सियासी धुरियूं हिन जे मुखालिफ़ पिया कनि। हिन वधीक चयो त हिन वाक़िए में मुलविस किरदारनि खे सरेआम फांसी ते लटकायो वञे, जीअं अहिड़ा वाक़िआ ॿीहर पेश न थी सघनि। मामलो पुछण लाइ साईं ताहिर शाह साहब मूंखे सॼी तफ़सील ॿुधाई आहे। मुंहिंजी हाणे DIG साहब सां बि ॻाल्हि थी आहे, उन्हनि बि ख़ातिरी कराई आहे त DNA रिपोर्ट्स जीअं सभिनी अची वञनि। पर वॾे ज़ुल्म जी ॻाल्हि मां सम्झां थो त हर 8 ॾींहं अहिड़ा वाक़िआ थियनि था। हिकिड़ो त उन में छा थींदो आहे त सरेआम फांसी जेॾी महिल ताईं इन्हनि खे न ॾिनी वेंदी सरेआम, ओॾी महिल ताईं इहे वाक़िआ थींदा रहंदा ऐं इहे वाक़िआ सॼे मुल्क में थियनि पिया। नथो चवां रुॻो हिते थियनि था। तहरीक़े सां असां बिल आंदो त हिनखे सरेआम लटकायो वञे, हिन जे वालिद साहब जे साम्हूं अहिड़नि जा वाक़िआ थींदा, तॾहिं इहे रोकथाम थींदी। हर 8 ॾींहं कंहिंजी न्याणी कंहिंजो ॿार कम वार ॿुरनि सां इहे ॾाढायूं कनि था, उनखे मारे किथे टुकड़ा करे उछलाइनि था, किथे कुझु कनि था। मां सम्झां थो त इनखे फौरी तौर ते हिनजी इन्वेस्टिगेशन सही थियणु घुरिजे, DNA रिपोर्ट फौरी अचणु घुरिजनि। ख़ासि करे सखर हिकिड़ो मां सम्झां थो त अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ही रियासत मदीना थींदी। सिंध में 18वीं तरमीम खां पोइ इहो रियासत ज़रदारी थी चुको आहे। सिंध में ज़रदारनि जी रियासत आहे, ज़रदारी साहब जी रियासत आहे, पीपल्स पार्टी जे हुकूमत जी रियासत आहे। रियासत में फ़ैसिला थींदा आहिनि। बाबा SP रहंदो, भली कंहिंखे मारे, कंहिंखे गोली हणे, हिनखे साईं ख़ुर्शीद शाह साहब लॻायो आहे। जेॾी महिल ताईं ख़ुर्शीद शाह राज़ी, ओॾी महिल ताईं क्या करेगा IG, सम्झो था। इहे जे ऑफिसर अचनि था कि हिकिड़े MNA जी, के MPA जी, के वज़ीर जी जॾहिं चमचागिरी करे लॻनि था ऑफिसर, त पोइ उनजी ख़िदमत कनि था। न को कानून जा रखवाला हूंदा आहिनि, न को ॿिए कंहिंजी ख़िदमत कंदा आहिनि। मां सम्झां थो त अलाह कंदो, बिल्कुलु असां उन डायरेक्शन में आहियूं। ऐं मां 3 ॾींहं अॻु में बि प्राइम मिनिस्टर साहब सां मिली आयो आहियां। इन ते असांजी फोकस आहे त सिंध में जेके कमदार टाइप ऑफिसर्स आहिनि, PSP ऑफिसर्स हुजनि, DMG ऑफिसर्स हुजनि, जेके सुठा ऑफिसर आहिनि, असां उनखे सलाम था कयूं। चुस्त पर सखर पुलिस ॾाढी सियासत जे वर चढ़ियल आहे। सखर पुलिस में जे कल्ह खां ॾिठा पियो, अजय लालवाणी जो वाक़ियो हुजे, साईं जे पुट जो वाक़ियो हुजे, सायरा कलवर जो वाक़ियो हुजे, हिकिड़ो जो वकील साहब जो पीउ आहे जतोई साहब, उहो सखर में क़तल करे छॾियो, उनजो वाक़ियो हुजे। इलाही वाक़िया अहिड़ा आहिनि। पुलिस माना हिकिड़े घर में क़तल थियो आहे, ॿिए ॾींहुं हुनजे पुटनि ते धाड़े जो केस दाख़िल कनि था, जीअं बराबरी थी वञे। माना सखर में मां सम्झां तबाही थी वई आहे सॼे सिंध में। पुलिस तव्हां चयो न, पुलिस जो निज़ाम 2000 पुलिस ऑर्डर 2019 खां पोइ सिंध गवर्नमेंट जे हथ में। हाणे इहा पीपल्स पार्टी जी पुलिस आहे। सॼे सिंध में ग़रीब, मिसकीन, मजबूर, मासूम आवाम लाइ आवाज़ उठाइण मुंहिंजी दहशतगर्दी आहे ऐं मां घटि न कंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।